मोहम्मद अली खटक के जो चेयरमैन है मीडिया पर्सन एंड सिटीजन ऑर्गेनाइजेशन ठट्टा जो तो अची असांजे तइलीम बचाव जे बारे में कुछ ॿुधाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि श्राह ली सदरी व यस्सिर ली अमरी। मुंहिंजा तमामु प्यारा ऐं नौजवान दोस्तो, असांखे हिते गुलारची में अची वॾी ख़ुशी थी आहे जेको असांजो प्यारो दोस्त जावेद शेख साहब ऐं हुनजो दोस्त हैदर शेख साहब गुज़िरियल 1 महीने खां असांखे फ़ोनूं पिया कनि, असां वटि ठटे अचनि पिया त तव्हां असांजे शहर अचो, तव्हां असांजे शहर अचो। छो त चाहे अदा हैदर शेख हुजे या अदा जावेद शेख हुजे, हीअ असांजे ठटे में जेका एक्टिविटियूं रहियूं आहिनि सोशल, ख़ासि तौरु तालीम ते हुननि खां वाक़िफ़ हुआ। हिननि उहो अख़बारनि में, रेडियोनि में ऐं फेसबुक ते ॾिठो हो त असां आए रोज़ु केॾीमहिल धाबे जी, केॾीमहिल घारो, केॾीमहिल सुजावल, केॾीमहिल ठटो, केॾीमहिल मकली, हर जॻह रोडनि ते बीठा आहियूं ऐं तालीम जो हक़ु घुरूं पिया। हीअ सभु एक्टिविटियूं हिननि जी ॾिठल हुयूं ऐं हिननि जे दिलि में बि इहा तमन्ना हुई, हीअ असांजा हम ख़्याल हुआ, हीअ असांजा नज़रिये में शामिलु हुआ। हीअ मुसलसल महीने खां असांखे फोर्स कंदे रहिया त तव्हां अचो अचो। त हिननि दोस्तनि जी बहितरीनु इसरार ते असां जेको आहे अॼु हिते हाज़िर थिया आहियूं ऐं हिते हाज़िर थियण खां पोइ असांखे वॾी ख़ुशी थी आहे त जहिड़े अंदाज़ सां तव्हां चौक ते बीह करे इंतज़ारु कयो, सभु नौजवान हिते जमा थिया ऐं आउं तव्हांखे हिकिड़ी वाज़े खुली ॻाल्हि ॿुधायां थो ऐं मुबारकबाद पेश करियां थो त असां जेका रैली मुज़ाहिरा ठटे जे ॿियनि शहरनि में कया, उन्हनि में नौजवान एतिरी वॾी तादाद में कोन निकिता ऐं उते जेको आहे चंद नौजवान निकिता, पर उहे असांजे ज़हन में हो। बार बार जावेद भाउ खां पुछियो विया त घणा माण्हू हूंदा, घणा माण्हू हूंदा। हिननि चयो इंशाल्लाह इलाही माण्हू हूंदा ऐं असांखे ख़ुशी थी त तव्हां वॾी तादाद में निकिरी इहो पंहिंजो ज़िमेदारी जो तव्हां सबूत ॾिनो। दोस्तो, आदा रियाज़ जिलानी असांजो सीनियर आहे ऐं ॿिया जेका दोस्त हिते मौजूदु आहिनि, आदी नसरीन सूरो तमामु जाकोड़ी, तमामु हिकिड़े ज़बरदस्त हिनजी ठटे में सोशल वर्किंग में हिकिड़ो मुक़ाम रहियो आहे, तमामु मुजाहिदाना, दिलेराना ऐं बंदि स्कूलनि ते वञी करे उते टीचरनि जेको टीचर नथो अचे, ख़बर पई फलाणो स्कूल आहे, इन स्कूल ते टीचर फलाणो आहे, अचे कोन थो, उनजे घर वञी उनजे घर ठुकाए वियो, उनखे ॿाहिरि कढी चए त पंहिंजे स्कूल वञी। उनजे ख़िलाफ़ु कोर्ट में बि बीठी आहे, उनजे ख़िलाफ़ु थाणे में बि बीठी आहे, उनजे ख़िलाफ़ु DC ऑफिस में बि बीठी आहे। त हीअ उनजो औरत सां जज़्बो ॾिसी करे असांजो जज़्बो अञा वधे थो ऐं असांखे उमेद आहे उहो सभु जज़्बो तव्हांजे अंदरि बि ईंदो। इलाही कुझु ॻाल्हियूं दोस्त करे विया आहिनि, गर्मी इलाही आहे, पर हिते मौजूदु जेका बि दोस्त, जेका साथी बिरादरी दोस्त हिते वेठा मौजूदु हुआ, उन्हनि जो शुक्रिया अदा करियूं था। ऐं जेका नौजवान, मूंखे सभिनि जा नाला कोन था अचनि, ॻाल्हियूं घणी कोन कंदुसि, रुॻो हिकिड़ी ॻाल्हि आउं कंदुसि। दोस्त ज़िक्र कयो त मोहम्मद अली खटक कारी पटी बदी हर जॻह वञे थो। ठीकु आहे, वञा थो, मूं हेठि कयो आहे त जेसि ताईं ठटे जी तालीम गुलारची खे असां ठटे में शामिलु करियूं था, असांजो इलाइक़ो, असांजो ई ॻोठ आहे, असां हिनखे पाण खां अलॻि कोन था सम्झूं। जेको हाल ठटे जो आहे उन खां अबतर हाल गुलारची जो आहे, चाहे उहो तालीम जो हुजे, चाहे उहो ॿिए कंहिं मसइलनि जो हुजे, हर शइ में गुलारची बि तबाह आहे। हालांकि गुलारची उहो शहर आहे, बदीन उहो ज़िलो आहे जिते वॾी तादाद में डीज़ल, पेट्रोल ऐं मादनियात निकिरे थो ऐं जेको उहो कढे थो, चाहे उहो असांजे मुल्क जा इदारा हुजनि, चाहे मुल्क जा हुकुमरान हुजनि, उन्हनि जी दुबई ऐं फ्रांस ऐं यूरोप में बिल्डिंगूं ठहिनि पियूं, पर इहा असांजे गुलारची जो मेन शहर आहे, मेन प्रेस क्लब आहे। हिन जे साम्हूं जो रोड ॾिसो, हिन जी गटियूं ॾिसो, हिन जो तव्हां सफ़ाई ॾिसो, हर शइ तबाह आहे। हिन ई करे असांजा वॾेरा, असांजा हुकुमरान नथा चाहिनि त हिननि में कंहिं माण्हू खे इल्मु अचे, तालीम अचे, वात में ज़बान अचे ऐं पोइ इहो असांजो गलो जले ऐं असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए। हुनजे असांजे वात मां तालीम छिकी, असांजे वात में गुटको ऐं मेनपूरी ॾेई छॾी आहे त हिनजो वात बंदि हुजे, हीअ रुॻो हू हू करे, बाक़ी हिनखे हिमत न हुजे त असांजे साम्हूं ॻाल्हाए। पर अॼु असां हुननि खे ॿुधाइण था चाहियूं त उहो वक़्तु गुज़री वियो। अॼु सिंध जो आवाम, अॼु ठटे जो आवाम, अॼु गुलारची जा नौजवान जागी विया आहिनि। हीअ तव्हांजे ख़िलाफ़ु जीअं इमरान ख़ान उते पंहिंजो डी चौक इस्लामाबाद में हुकुमराननि खे गले में हथु विधो, तीअं अॼु असां हिते इहो ऐलान था करियूं त सिंध जी आवाम, हिन गुलारची जा नौजवान कराची में अची करे सिंध असम्बली जे साम्हूं अची वज़ीर आला, वज़ीर तालीम, जेका बि वज़ीर आहिनि उन्हनि जे गले में हथु विझंदा, उन्हनि खां पंहिंजो हक़ घुरंदा। आर्टिकल A25 चवे थो त हर 16 साल खां हर 5 साल खां वठी करे 16 साल जे ॿार खे इहो बुनियादी तालीम जो हक़ हासिल आहे। अॼु उहो हक़ असांखां खसियो थो वञे। स्कूलनि खे ताला लॻा पिया आहिनि, जेका स्कूल खुलिया आहिनि उन्हनि में मास्टर वञनि कोन था, जेका वञनि था उन्हनि वीचारनि में उहो क्लेबर कोन्हे, उन्हनि खे बि टुवाल खुले ते गुटको वात में ऐं कन ते मोबाइल, उहो ॿार खे डिलीवर कोन था कनि, असांजे मुस्तक़बिल खे तबाह पिया कनि। अॼु आख़िरी ॻाल्हि आउं चवंदुसि, जॾहिं असां निसार खोड़े सां मिलियासीं, असांजो पूरो हिकिड़ो वफ़द हो जंहिंमें तमामु बहितरीनु माण्हू हुआ, तमामु दाना माण्हू जो वफ़द हो, जंहिंमें 2 या 3 असां सां जेको अदियूं हुयूं, बाक़ी असांजा वॾा हुआ। असां 9 माण्हुनि जो वफ़द वठी, इहो उहो ॾींहुं हो जहिड़े ॾींहं ते तव्हांखे यादि हूंदो, अॼु खां तक़रीबन 6 महीना पहिरीं जी ॻाल्हि आहे।
जॾहिं कराची में नीलोफर तूफ़ान आयो थे ग़ालिबन वो 30 तारीख़ भी महीनो मूंखां विसरे थो 30 तारीख़ नीलोफर तूफ़ान आयो थे उन ॾींहुं ते इहा मीटिंग असांजी रखियल हुई सिंध असेंबली जे अंदरि जॾहिं असां सिंध असेंबली में दाख़िल थिया आहियूं असांजी गाॾी जी चेकिंग थी आहे चेकिंग में कुझु कोन निकितो आहे असांखे चयो वियो आहे त हीअ पटी लाहियो तव्हां पटी पाए असेंबली में छो पिया वञो असां चयो असां पटी पोयां हिकिड़ो वॾो मक़सदु खणी आया आहियूं जे असांजी पटी लाराईंदा असां अंदरि कोन था अचूं असां वापसि छटे था वञूं पोइ असांखे हिन पटी सां ई अंदरि वञणु ॾिनो वियो आहे पोइ उतां जेको असांखां पुछा कई वई आहे छा तव्हांजो मसइलो आहे असां हुनखे पंहिंजे पूरे रीजन जो बंदि स्कूल जेका डैमेज स्कूल आहिनि जेका प्रॉब्लम आहिनि पूरी किताबूं असां निसार खोड़े जे साम्हूं रखियूं आहिनि पर हुनखे का तौफ़ीक़ कोन हुई हुनखे का सम्झ कोन हुई उहो अलाए कहिड़े नशे में हो हुनखे का होश कोन हो हुन खां पोइ जॾहिं असां हुनखे ब्रीफिंग ॾिनी आहे त हुन असांखे चैलेंज कयो हुन असांखे तानो ॾिनो अॼु आउं चवां थो त गुलारची जा नौजवान हुन ताने खे तोड़ींदा ऐं हुन में गुलारची जा जेका मीडिया जा नुमाइंदा आहिनि सहाफ़ी हिन जो मेन किरदारु हूंदो उहो हिन किरदार खे अदा कंदा हू चैलेंज हुयो निसार खोड़े असांखे चयो जेको तव्हां एतिरी वॾी वॾी ॻाल्हियूं था करियो स्कूल बंदि आहिनि स्कूल तबाह आहिनि मूं त कॾहिं बि कोन ॾिठो त को ठटे जा सुजावल जा बदीन जा माण्हू रोडनि ते निकिता हुजनि ऐं हुननि चयो हुजे असांजी तालीम तबाह आहे हीअ माण्हू पाणी लाइ निकिरनि था गैस बिजली लाइ निकिरनि था अमनो अमान लाइ निकिरनि था तालीम लाइ त कॾहिं बि कोन निकिता आहिनि तव्हां कूड़ा आहियो तालीम जो निज़ाम सही पियो हले जेकॾहिं तालीम जो निज़ाम ख़राबु हुजे हा त माण्हू रोडनि ते हुजे हा असां चयो असां तव्हांखे माण्हू रोडनि ते कॾहिं ॾेखारींदासीं ऐं अॼु उहे माण्हू रोडनि ते बीठा आहिनि हाणे ही मीडिया वारनि जो फ़र्ज़ु आहे त हू हिन फोटूज़ खे हिन आवाज़ खे निसार खोड़े ताईं पहुचाइनि त हाणे सिंध जा आवाम सिंध जा नौजवान जागी पिया आहिनि ऐं उहो पंहिंजो तालीम जो हक़ वठी ऐं दुनिया सां मुक़ाबिलो कनि